हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में ई नथी अचे, मोर खे एतिरा पैसा ॾिना कीअं? अब्बा जेका मडम आहे न मडम, मां सम्झां थो त पंहिंजे मोर जे मथां उनजी दिलि अची वई आहे। हाउ मुजेरी, इहा ई ॻाल्हि हूंदी, तॾहिं त हुन छोकिरीअ एतिरा सारा ॾोकड़ ॾिना मोर खे। भाई, जेकॾहिं इहा ख़बर उन छोकिरीअ जे पीउ खे पई त पोइ? अब्बा इहो कमु बि ठहियो पियो आहे। उन मडम जो पीउ उन ॾे असां सां गॾु हुयो, पंहिंजे हथनि सां बि असांखे मानी खाराई आहिनि ऐं चए पियो त मोर असांजो नौकर न पर घर जो भाती आहे। अब्बा कुर्बा तिड़ो आहे, भाए थो मोर खे। पोइ पक सम्झो त इहो साहब पंहिंजी न्याणीअ जी शादी असांजे मोर सां कराईंदो। जेकॾहिं हाणे मोर जी उतां शादी थी थिए पोइ त असां वारो मोर लखपति बणिजी वेंदो। लखपति न बणियो तॾहिं बि वक़्तु सुठो गुज़रंदुसि। अम्मा उन साहब जी इहा अकेली न्याणी आहे ऐं समूरी मिल्कियत हिन मडम जे नाले आहे। ऐं असां पाण ॾिठो अम्मा, हिन गुनाहगार अखियुनि सां ॾिठो त मोर सां गॾिजी मानी पई खाए, शर्माए। अम्मा इहे दुहिल वॼंदा, आऊं बि नचंदुसि हो जमाला ॻाए। मां बि इहो ई थो चाहियां, जेकॾहिं मोर जी ने मैडम सां शादी थी वई न त इहो भलो थी पवंदो, छो त वेल सवेल मोर असांजी बि मदद कंदो। पर मुजेरी, मतां शादीअ खां पोइ मोर बदिलजी वञे? भाई, जंहिं बि हितां जो पाणी पीतो आहे न, या वरी हितां जी ज़मीन जो ओगाचल अन्न खाधो आहे, उनखे भली सोननि हिंदोरनि में छो न लो ॾिन, पर हू असांखे कॾहिं बि विसारे कोन सघंदो। बाबा, असांजी समूरी मदद मोर कई आहे, न त असां अमरा अञा ताईं जेल में हुजनि। उन्हनि खे बि मोर छॾायो आहे ऐं 10,000 बि मोर ॾिना आहिनि। पूरो सामान खणी आया ऐं कुझु पैसा बि ॾिना अथई बा। अब रांझण जो मोर वटि एतिरा पैसा कीअं आया? अदा तूं मोर सां मिलियो आहे, तूं हुनखे बख़्श त करे छॾियो आहे न? हा मुंहिंजी भेण, पंहिंजो आहे, रत आहे, उन सां कावड़ आख़िर केसी ताईं कंदासीं। हो ॻाल्हि त ॿुध, मोर भला के एॾी वॾे कम ते बीठल आहे छा जो तव्हांखे एतिरा पैसा खणी ॾिनसि? अम्मा, हिकिड़ी शहर में मैडम आहे परीअ जहिड़ी, उनजी दिलि अची वई आहे मोर ते। शहर जूं डायणूं हूंदियूं आहिनि अदा, तूं वरी हुनखे परी थो चईं? पर हीअ परी अदी वॾो अदब हुअसि, वॾो इख़लाक़ हुअसि ऐं पंहिंजे हथनि सां असांखे मानी खाराई। ऐं अम्मा, मोर ईअं लॻो ॼण को घर जो मालिक हो, नौकर कोन हो। ऐं बाबा, परी सां गॾु वेही मानी पियो खाए, माना मालिक हो न। असां ॿाहिरि पिया मानी खाऊं, वो परी ऐं मोर अंदरि वेठा पिया मानी खाइनि। अबा, मां सम्झां थो त तमामु जल्द मोर ऐं इहो जेका मटम आहे न, शादी कंदे। मामा, अम्मा ओचितो हली वई, ख़बर ई न पई। बसि मिड़ई इहो त अरमान अथमि। ऐं ॿियो त अॼु जो चवणु हो त गूंगे जी शादी करायूं। हाणे जॾहिं उहो न आहे त इहो तुंहिंजो मुंहिंजो फर्ज़ु आहे त हिन जी शादी कराईंदासीं। मामा, इहो फर्ज़ बि असां तॾहिं पूरो कंदासीं जॾहिं हिन जी कुंवार अचे, उहो बि तव्हांजे पोयां शहर आई आहे। छा अदा हो तूं अदी वॾीअ जे मौत जे वक़्तु बि न हुयो? मामा, वॾो मामू अम्मा जी मौत खां हिकु ॾींहुं पहिरियां लॾो खणी हलियो वियो। माना त अदा होतो खे बि असां वांगुरु अदीअ जो मुंहुं नसीब न थियो। बसि हाणे मूंखे वापसि वञी अदा होतो खे ॻोल्हणो पवंदो। अदा होतो खे वापसि वठी अचां त पोइ हिन पंहिंजे गूंगे जी शादी कराईंदासीं। हा मामा, अम्मा जी आख़िरी उम्मीद असांखे ई पूरी करणी पवंदी। छा वॾो मामो राज़ी थींदो? मड़ अदी वॾीअ खे अदा होतो ज़बान ॾिनी त पंहिंजी न्याणी जो संग गूंगे खे ॾींदुसि, पर जॾहिं इहा ख़बर पवंदसि अदी वॾी हिन दुनिया में न रही आहे त पेरनि हेठां ज़मीन निकिरी वेंदसि।
अम्मा तव्हांखे ॾाढो यादि पई करे। असां त वॾा बदनसीबा हुआसीं, ज्योतिअ जो आख़िरी दीदार न करे सघियासीं। अॼु राति जेका न गुज़री था करे मानी खाधीसीं, सड़भी मानी ही न। कांडेरा, इहा त असांजे छोकिरनि जी कमाई। इहा तव्हांजे छोकिरनि जी कमाई न आहे, सॼी लइ मोर जी आहे। मोर उते ऑफिसर बणिजी वियो आहे। छो मोर ऑफिसर बणिजी वियो आहे? छो भाड़े वो मोर तुंहिंजा भाउ छोरा, तूं बि शहर में वञी महिनत कंदे त ऑफिसर बणिजी वेंदे। हरू भरू वरिती थो हिते तोकूं खाईंदो। तो वारे छोरे जो भाग हिन निरड़ ते आहे, हिन जा भाग वरी अंगूठो खुलंदा या। छा में मां निभागो आहियां? मूं जहिड़ो सभागो हिते पूरे तर में न आहे, पर निभागो आहियां। उहा ॿी ॻाल्हि आहे, जेकर मानी गिरा जे करे पराए दर ते रहिया पिया उहे मेणा ॾींदो त पोइ ख़ैर आहे। बाक़ी मिड़े तूं इहे मेणा न ॾे, असां वॾा मुड़ुस माण्हू अबो मां गैरत जा गाॾा आहिनि। कीअं बाबा? अरे टिबो, इहा ॻाल्हि हुन लाहूतीअ खे सम्झा। जेॾी महिल केॾी महिल मानीअ तो मेणा ॾे। बाबा रोज़ी अलाह जे हथ में आहे। जे तूं ऐं लाहूती ते रहो था न, हिक ॿिए खे मानी जा मेणा न ॾियो। जेकर तव्हांजी इहा ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी वती न त नाराज़ थी पवंदव। हा सही, तूं बि हुनखे हितां भॼाए कढंदे ॼण सॼो तर हुन जो हुजे। ओ पाण मरते तो ॿियनि जे दर ते पिन जा टुकुर खाईंदो। कांडेरा, तव्हां मुंहिंजे दर ते कोन था खाओ, रब थो ॾिए। पर इहा ॻाल्हि जे मुंहिंजी ॿुधी वती न सख़्तु नाराज़ थी पवंदव। ॿीहर जे तूं ऐं लाहू ते हिक ॿिए खे मेणा ॾिना न, तव्हांजो ताक़त रहणु मुश्किल थी वेंदो। काका टिबा, तूं लाहूती जे हिते रहण बंदि करी या न करी, पर मां हुनखे हितां भॼाए कढंदुसि। इहा तोखे बि ख़बर आहे, सभिनी खे ख़बर आहे। मां हिते आयो आहियां त घटि न थींदी। हितां भॼाए कढंदो ॼण सॼो तर हिन लाहूतीअ जो आहे। भलाई थींदी। बाबा, मूंखे हाणे ॻोठ छॾे अचो। मुंहिंजी हाणे हिते दिलि नथी लॻे। ॻोठ बुखनि ते ई मरी वेंदी आहियां मां। अम्मा, हिन शहर में रुलण खां बहितर आहे त पंहिंजे ॿारनि कखनि ते पंहिंजे घर में ई पसा पूरा कजनि। त छा तूं हिते रांझण खे कोन ॻोल्हींदी छा? रांझन हिते हुजे हा त मिली वञे हा। छा तूं ॿीहर वरी वारीअ जो पंधु करण जे लाइ तयारु आहीं छा? लाज़मी न आहे त असां वारीअ जो पंधु जाॻियो, असां मथे रस्ते खां बि फिरी हलंदासीं। ख़बर अथई चरी, हे जेको असांजे ॻोठ जो रस्तो आहे न, ॻोठ जो इहो जबलनि जी कटार खां फिरंदो 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 सिधो असांजे ॻोठ थो वञे। जेकॾहिं न हिन रस्ते सां हलियासीं 10 रातियूं 10 ॾींहं पंधु करिणो पवंदी। पेरनि में लिफूं थी वेंदी, लिफूं। चवंदा आहिनि वला तॾहिं बि दग भला। वरी इहो सफ़र जो सामान जॾहिं गॾु कंदासीं न, पोइ हितां कभी आ। पर इहो यादि रखजांइ, उते हलण साण ई बुखनि खे मुंहुं ॾियणो पवंदी। बाबा, बुखूं कोन मारींदियूं, पर पंहिंजी उकीर मारे छॾींदी। तूं दिलि न लाइ, कुझु ॾींहं कमु करे कुझु टका हथ में कयूं त जीअं सफ़र जो वखर वठी हलूं। पक्का मां निकिरंदो? हा मां पक सम्झ। पोइ त सुभाणे खां मां बि तव्हां सां गॾु कम ते हलंदसि। ॾींहं राति कमु करे कुझु टका गॾु करे वठूं। हा मां, सुभाणे खां वठी हींअर ॾाढा थकियल आहियूं। आराम सुभाणे ॾिसंदासीं। परते थी करी इहो बि सुठो थियो जो उते मोर मिली वियो न त ही असांजा छोरा त उते जेल में पिया सड़नि हा। अब्बा शाबस हुजे वरी बि मोर खे जेको ॾुखे वक़्त में कमायो। बाक़ी तो वारो इहो ऑफिसर यार, इहो त ॿिनि भरनि जो निकितो। अब्बा मुंहिंजे पुट ते कीलियूं चढ़नि पयूं, तपे पियो मुंहिंजो हिमतो। पर मां डंडुसि वारे हिननि जूतनि खां जेके मूंखे उछले हणंदो आहीं। यारी ही तुंहिंजी मुड़ी वियुसि अब्बा। काका मुजेरी, हिते असां ऑफिसर खे पंहिंजे जीअ में जायूं ॾिनियूं, पर हुन उते असां खां पाणीअ जो बि कोन पुछो। वॾो बेनीम को निकितो ऑफिसर। अब्बा, ऑफिसर जा मूं लक्षण ॾिसी छॾिया हा।
मूंखां ग़लती थी वई, न त मां तव्हांखे रोके छॾियां हा त उन निभागे जे दर ते बि न वञिजो। ऑफिसर ई असांखे मोर जो ॾस ॾिनो काका। अब्बा इहो ऑफिसर पंहिंजे साड़ अदस में चए पियो त तव्हांजो मोर गंदो किचिरो खणंदो आहे। वॾो साड़ो लाहे अब्बा, मतलब ई आहे। मां बि अखियूं ॻाढ़ियूं करे चयोमांसि त काका ऑफिसर साड़े छॾियईं। अब्बा पोइ तव्हांखे ईअं लॻो त मोर उते इहो कमु कंदो हो? काके मोर त असांखे हुन घर जो मालिक लॻो। हिन वक़्तु जेको असां सुखियो टुकुर खाऊं था न, इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोर जे बदौलत। उन मां ज़ाहिर आहे त मोर कंहिं वॾे ऑफिसर जे घर में कमु कंदो हूंदो। काका मुंहिंजे असां हुननि खां पुछा कोन कई, पर लॻनि ऑफिसर पा। मालिक साईं मोर खे ख़ुशि रखे, जेको असां सभिनी जो सहारो बणियो। पोइ मोर खे पाण सां गॾु वठियूं अचो हा न। काका मुंहिंजे इहो मुनासिब कोन लॻो। अञा हुननि मोर खे ताज़ी पघार ॾिनी। ऐं काका मुंहिंजे ॿियो त वरी महीनो बि पूरो कोन थियो, अॻ में ई ॾेई छॾियऊं। इहो तव्हां सुठो कयो। वक़्तु गुज़री वेंदो, ख़ुदा कंदो त हिकु ॾींहुं मोर बि पहुची वेंदो। अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां कदी। हर ज़बान ते पंहिंजे भाउ मोर जो नालो आहे। मोर त मुंहिंजो कंद फकुर खां ऊचो करे छॾियो न। हा खड़पीर, मूं बि ॿुधो आहे हर को माण्हू पंहिंजे मोर जी नेकी थो करे। मूं तोखे पहिरियां बि चयो न कसी त मोर मुंहिंजो भाउ आहे। उहो असांजो कंद शर्म खां झुकण कोन ॾींदो। खड़पीर, मां त इहो ॾिसी परेशान थी वई आहियां त हेॾी गाॾी खाधे जी असांजी मोर अकेले मोकिली आहे। पंहिंजे छोकिरनि जी वॾी दावत कई अथई। उनखे मच्छियूं मुर्गियूं ऐं पुलाउ खारायो अथई, जेके वीचारा हिते दाल सां कोन खाई सघंदा। काश खड़पीर हिननि सां गॾु पंहिंजो मोर बि अची वञे हा न त केॾी ख़ुशी थी आहे। उहो मूं छोकिरनि खां पुछो त मोर छो न आयो। सभु चवनि पिया त मतां मोर जे हिते अचण सां साफ़ दिलि में करे, उन करे मोर उते तरसी पियो। पर ईंदो मोर कज़ी, महीनो पूरो करे मोर बि चकर ते ज़रूरु ईंदो। मालिक जो शुक्र आहे त हाणे 2 महीना हिते केर बि बुखुनि ते कोन सुम्हंदो। जेकॾहिं मोर उते कमु कंदो रहियो ऐं साहबनि जो हथु न हुजे मथां ईअं ई रहियो, असां सॼी ज़िंदगी ड्रॉ करे खाईंदासीं। मालिक साईं कंदो, थियो ई थींदो। राणी, मां तुंहिंजे दुख सूरनि खे सम्झां थी। तूं कुझु बि नथी सम्झी, पोइ मूंखे अजायो दिलासो न ॾे। सम्झां थी त तोखे इहो ख़ौफ़ थी वियो आहे त तोखां तुंहिंजो मोर मडम खसे वठंदी। न, मोर में छा आहे जो मां उन लाइ परेशान थींदसि। राणी, पोइ शहर जी मडम मोर में छा ॾिठो आहे? अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ही हिते अजायूं ख़बरूं पिया कनि। राणी, हर हिकु माण्हू जी ज़बान ते इहा ई ॻाल्हि आहे। शहर वारी मडम जी मोर मथां दिलि अची वई आहे। इहो कूड़ आहे, सरासर कूड़ आहे। बीहर इहा ॻाल्हि न कजे, न त चोटी पटी हथ में ॾेई छॾींदीसांइ। सॉरी, हथ कढ न त मुंहुं भरे छॾींदीसांइ। निभागी हाणे त असांखे पंहिंजो ॻोठ ओपरो थो लॻे। जुमा तूं उहा ॻाल्हि थो करी जेको पाॾो ॻाल्हि पियो करे, पर पाॾे जो माउ पीउ त हितां लॾे विया आहिनि। तूं इहा ॻाल्हि छो थो करी? साड़े छॾी। तूं बि सही थो चईं गूंगा, तूं बि सही थो चईं। तुंहिंजी बि माउ गुज़ारे वई आहे, किथां ईंदो तोखे हिते मज़ो? ॿ ॾींहं दुख सूर थींदो आहे, वरी माण्हू साॻियो थी वेंदो आहे। ही दुख असांखे विसरण न आहिनि डबो। भलाई थींदी। जो ख़बर संगत शहर वञण जूं सलाहियूं पिया कयो ॼाण। हिन चकर मूंखे बि वठी हलिजो। पहिरीं असांजी किथी मही लॻल आहे, तोखे किथां वठी हलंदासीं?
मां तव्हांजी गिची में कीअं पयल आहियां? मज़ाक थो करे जुमूं, जॾहिं असां हलियासीं तव्हांखे बि गॾु वठी हलंदासीं। पहिरीं लाहौतीअ जी मुठी हली मशीन में ॾींदासीं, पोइ डबूअ जी ॾींदासीं। रिसारा आहियो, साड़े छॾियव। ये नहीं भागियो मिशनो कुत्तन का घटना है ना। अरे जा अरे जा मैं जा 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 उनको भी समझी वियो पर तव्हां नथा सम्झो। कांडेरा लॻे थो मूंखे इन चकर छोकिरनि सां शहर वञिणो पवंदो, पर मुंहिंजे वरी मूंखे छॾे ई कोन थो। तो बाबा तूं हिते हुज, उतां संभाल। उन्हनि जी रहोस किथे हो? जिते कारखाना आहिनि बाबा, उते जॻहियूं मिलंदियूं आहिनि किराए ते। उनखे किरायो पूरे महीने जो मिलियल आहे। जॻह खे तालो हणे हिते अची पता आहिनि। इहा ॻाल्हि असांखे रांझन कई आहे। अब छा तो समझी बि हर छोकरनि खे उते कमु मिली वेंदो। बाबा उते कमु घणो आहे, पर इन्हनि जी बेवकूफ़ी जी करे उन्हनि खे जवाब मिलियो आहे। बदाड़े जो मिशन में हथ अची वियो त हिक खे छॾिना जेको उनजो इलाज करायां। इहे सभु जा सभु बदाड़े वतन पे पोयां भॼंदा। अब ज़ाहिर आहे मालिक जो कमु सीड़ियो त उन्हनि खे जवाब त मिलंदो। हिसाब किताब में जमादार बेईमानी कई, वरी ने वसाई पाॾे जमादार खे मोचड़ा आया आहिनि। जमादार उन्हनि ते केस करे उन्हनि खे अंदरि करे छॾियो आहे। इहो बि मालिक जो शुक्र आहे जो असां रांझरनि खे शहर मोकिलियो, न त छोकिरा जेल में सड़ी खाती आहिनि ना। उन करे त चवां थो त हिन चकर हिननि सां को सियाणो माण्हू वञे ऐं उन्हनि खे उते कम ते लाइ पोइ वापसि अचे। हाणे असां मिंथ कया वीचारे रांझनि खे, तिन छोकिरनि खे बि छॾाया ऐं हो तूं खैरी खे वञी वेठी आहे। हा काका टिबा तूं सही थो चई। मालिक जी भलाई सां खाधो खुराक गंज अची वियो आहे। रांझन ॻोठ मां छोकिरनि खे शहर वठी वेंदो। जेसीं ताणी बाबा ॻोठ में वस नथी थिए तेसीं ताणी छोकिरनि खे शहर में कमु करणो पवंदो। गड़बीर तुंहिंजे भाउ मोर असां सभिनी खे सोनो ताज भराए छॾियो। अबा रांझण चए पियो त मोर जी जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे, पर यार असां खां ग़लती थी वई आहे। न्याण जे करे तव्हांजे मथां इल्ज़ाम लॻो, असां तव्हां खां माफ़ी था वठूं। इहे पुराणियूं ॻाल्हियूं विसरी वयूं, इन्हनि खे बि दोहरायो न। अदा असांखे इहा पोइ ख़बर पई त राणी ख़ौफ़ में अजायो इल्ज़ाम आयो। बाक़ी मोर त उनखे अजायो चेड़ाएसि पियो, डिॼाएसि पियो। राणी ख़ौफ़ में अॼु डिॼी वई ऐं राणी ख़ौफ़ में इल्ज़ाम आयो। काकी जेको थी गुज़रियो असां दिलि तां लाहे छॾियो आहे, तव्हां बि दिलि तां लाहे छॾियो। बाबा तव्हां भला शहर मोर सां कॾहिं था मिलण वञो? ॿुधो आहे त ओॾो ऑफिसर वटि कमु थो करे ऐं मोर खे तमामु घणो भाइनि था। भली पको थिए, अञा महीनो खनि कमाए पोइ मिलणु ईंदोसांसि। ईअं असां अॻ में ई उन सां मिलणु वञूं त कम तां जवाब मिलेसि त पोइ। भाउ तूं इहो न सोच त मोर खे बंगले तां जवाब मिलंदो। रांझन पियो चए त मोर त बंगले जो मालिक लॻो पियो आहे। इहे त मोर जा भाग आहिनि, हाणे असां बि हरू भरू मोर खे चपड़ी थी करे बि न लॻूं न। ख़ुदा कंदो मोर खे शहर जी मंडप मिलंदी ऐं खिलंदो कुॾंदो हुनखे ख़ैर सां हिते वसी ईंदो। आमीन आमीन। बाबा अहमद आयो, पंहिंजी बदतमीज़ी माफ़ी वठी। साहब इहो वरी अहमद केरु आहे? इहो बाबा जंहिंखे तव्हां ऑफिसर चवंदा हो। जी जी साहब जी। बाबा हुन तो मथां हथु खयो हो। हाणे तूं हुनखे माफ़ करीं या नथो करीं, असां तो ते ज़ोर न रखंदासीं। जेकर तूं हुनखे माफ़ नथो करणु चाहीं न त न करेसि। मंडम नफ़रत में छा रखियो आहे ख़बर अथई मंडम? अदा खड़पिल छा चवंदो आहे? चवंदो आहे जेको तव्हांजी दिलि लुखाए न बसि उनखे दिलि सां दुआ करे छॾिजो। सुठी ॻाल्हि आहे मोर, कंहिंखे माफ़ करणु सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं उन तोसां बदतमीज़ी ॿीहर कई न त हिन घर में उनजो अचणु बंदि थी वेंदो। न मंडम मां नथो चाहियां त मूं नौकर जे करे तव्हांजे घर में इख़्तिलाफ़ पैदा थी वञे। रिश्ता सिर्फ़ु रत सां न आहिनि जुड़ंदा, पर एहसासनि जा रिश्ता हूंदा आहिनि। जंहिं माण्हू में को एहसास ई न आहे, न नंढे जो क़दुरु न वॾे जी इज़त, त पोइ तूं ॿुधाए त रत जो रिश्तो हूंदे बि उहो धारियो न आहे लॻंदो। क़दुरु कंदो साहिबु, क़दुरु कंदो,
हू त तव्हांजो पंहिंजो आहे, तव्हांजो पंहिंजो रत। सभु मां त बसि कुझु महीननि जो महिमान आहियां। पोइ मां कीअं चवंदुसि साहिबु त मुंहिंजे करे तव्हांजे विच में इख़्तिलाफ़ पैदा थियनि। सभु मां अॼु हिते आहियां, सुभाणे अलाए हुजां अलाए न हुजां। फ़िलहाल तूं बि हितां वञण जी ॻाल्हि न कर, छो जो असां बि हाणे तोखे छॾण वारा न आहियूं। तूं हाणे हिते गिरफ़्तार थी, मुंहिंजी हयाती ताईं मां तोखे वञण त कोन ॾिस। जेकर तूं पंहिंजे चाचा खां माफ़ी वठी आयो आहीं त पोइ हुन घर में अचण वञण शुरू करे ॾे। मां तोखे इहा ई सलाह ॾींदुसि त तूं पंहिंजे चाचा सां घणो क्लोज़ थी वञ। जेकॾहिं तोखे पंहिंजी सौट सां शादी करणी आहे त तूं छा थो सम्झी त मुंहिंजी सौट मूंसां शादी करण लाइ राज़ी थींदी? छा तो में इहो गुण न आहे त तूं पंहिंजे चाचा जी दिलि कटे सघीं, पंहिंजे सौट जी मुहबत हासिलु करे सघीं? इन लाइ मूंखे हुन दर जी नौकिरी ॾियणी पवंदी। त पोइ नौकिरी ॾे। कुझु वक़्त जे लाइ हुन घर जो नौकर थियणो पवे थो त थी वञ। जेकॾहिं तूं मालिक बणजण जी कोशिशि करीं थो त पोइ चाचा जी ऐं पंहिंजे सौट जी नौकिरी ॾियणी पवंदी तोखे। शादी खां पोइ पूरी मिल्कियत जो वारिस त तूं ई बणिजी वेंदे। त पोइ कुझु वक़्त जे लाइ हुन घर जी नौकिरी ॾियण खां छो पियो लहराई? जेकर तूं चवीं थो त पोइ अॼु खां मां इहा कोशिशि शुरू थो कयां। तूं अहसासु ॾियार पंहिंजे चाचा ऐं सौट खे त तूं ग़लति हुए। तोखे पंहिंजे ग़लतियुनि जो अहसासु थी वियो आहे ऐं हाणे तूं घणो बदिलजी चुको आहीं। हा कामरान, मां ईअं ई कंदुसि। हाणे मां चाचा साईं खे अहसासु ॾियारींदुसि त मां सुधरी वियो आहियां। राति ॾींहुं हुन जे दर जी ग़ुलामी कंदो रहंदुसि ऐं जेसि ताईं मां चाचा जूं हमदर्दियूं हासिलु नथो कयां न, तेसि ताईं हुन दर ते कुते जी पियो हूंदुसि। उहो ई तूं पंहिंजे मक़सद में कामयाबु वेंदे। पोइ छा कयूं? मामा गूंगो चए थो मुंहिंजी शादी करायो। गूंगे जी कुंवार अलाए कहिड़ा वञी फण वसाया, हिन खे वरी शादी जी लॻी आहे। पुटु शादी कर। अदा गूंगा, पहिरियां तूं मामे सां गॾु शहर वञ, उते पैसा कमाए अच, तूं तुंहिंजो ॾाज वठूं। अरे एतिरो जल्दी पोड़ो थियण वारो न ई चरिया। अदा शहर वञी पंहिंजी कुंवार खे ॻोल्हे अच, पोइ तुंहिंजी शादी करायूं। कुंवार लभे कोन ऐं तूं वरी शादी लाइ मोड़ ॿधियूं वेठो आई। पोइ छा थो चवीं? हली तो शहर कुंवार खे ॻोल्हण या वेंदे या न? मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झां थो त घर छॾण लाइ तुंहिंजी दिलि नथी जवे। छा कयूं? बुखुनि में मरूं था। शहर त हलणो पवंदो न। हा हा, तूं कुंवार खे ॻोल्हण लाइ वञ, उते मामा कमु कंदो ऐं तूं पंहिंजी कुंवार खे ॻोल्हजां। जॾहिं हू तोखे मिली वञे त हुनखे वठियूं हिते अचिजांइ। खतरनि जी महफ़िल आहे छा लांती? काकी मूं ॿुधो आहे त मोर शहर में के मैडम वटि कमु थो करे। हा, इहा ख़बर मूं बि ॿुधी आहे। अदा रांझण चए पियो त हू मैडम मोर सां शादी करण थी चाहे। छा इहो सच आहे काकी? इहा त रांझण खे ख़बर हूंदी, छो त मोर सां उहो ई मिली आयो आहे। छा मैडम शादी कंदी त तव्हां मोर जी हुन सां शादी कराईंदव? ज़ाहिर आहे मैडम शादी कंदी त पोइ कराईंदासीं। न न काकी, इहा ग़लती न कजो। छो? जेकॾहिं मोर मैडम सां शादी कई त उते वञी हुन सां शहर में रहंदो ऐं तव्हां हिते अकेला थी वेंदव। केरु त तोसां कम में हथु वंडराईंदो? छा काकी तूं नथी चाहीं त मोर जी कुंवार का अहिड़ी हुजे जेके हिते तोसां कम में हथु वंडराए?
तुंहिंजी ख़िदमत करे। मैडम सां शादी कंदो न त उनखे बि हिते ई वठी ईंदो, असां सां गॾु रहंदी। तूं चरी आई काकी, भला मैडम हिते अची रहंदी? हुनखे कहिड़ो लाचार आहे त बंगला छॾी हिते कखनि में अची वेहे। अलाए मतां वेह बि सही। हिकु त हू हिते वेहंदी कान, जेकॾहिं वेहंदी त तोखे घर जे कमनि में लोड़ाईंदी। इन करे मां तोखे सलाह ॾींदसि त मोर जी भुल में बि हुन मैडम सां शादी न कराइजांइ। हितां को रिश्तो ॻोल्ह जेके अचे त हिते अची तुंहिंजी ख़िदमत करे, तोखे खट ते विहारे मानी खाराए। हा चई त सही थी, पर हिते बि को भलो रिश्तो मिले न। काकी थोरो सोचींदीअ त हितां तोखे मोर लाइ रिश्तो मिली वेंदो। बाक़ी मैडम सां शादी कराइण लाइ सोचजा बि न काकी, पछताईंदो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।